अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज कराची ते दहशतगर्दनि जो वॾो हमिलो नाकाम। सिक्योरिटी फोर्सेस ऐं गार्डनि जवाबी कार्रवाई कंदे हमिलो कंदड़नि चइनी दहशतगर्दनि खे मारे विधो। दहशतगर्दनि जे दस्ती बमनि ऐं फायरिंग में पुलिस जो सब इंस्पेक्टर, 5 सिक्योरिटी गार्ड ऐं स्टॉक एक्सचेंज जो हिकु मुलाज़िम शहीद। 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि दहशतगर्द गेट वटि बम उछलाइण बैदि दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी गार्डनि ऐं फोर्सेस उन्हनि खे रोकियो। वाक़िए जा CCTV फुटेज बि साम्हूं अची विया। DG रेंजर्स मेजर जनरल उमर बुखारीअ चयो आहे त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते हमले जी ज़िम्मेवारी BLA क़बूल कई आहे। हमिलो कंदड़ दहशतगर्दनि पुठियां भारतीय ॻुझे इदारे राह जो हथु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराचीअ में स्टॉक एक्सचेंज ते हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस जे जवाननि बहादुरीअ सां दुश्मननि जो मुक़ाबिलो कयो ऐं हमले खे नाकाम बणाए छॾियो। समूरी क़ौम खे बहादुर जवाननि ते फ़ख़्रु आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल बि हमले जी मज़म्मत कंदे रिपोर्ट तलब करे वरिती। मुराद अली शाह चयो आहे त स्टॉक एक्सचेंज ते हमिलो मुल्की सलामती ऐं मईशत ते हमले बराबरि आहे। क़ौमी असेंबलीअ नए माली साल लाइ वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुकूमत जूं समूरियूं कटौतीअ वारियूं रिथूं रद्द। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान बि शिरकत कई। मुख़ालिफ़ धुर जो हुकूमत जे ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जे तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जा मेंबर्स ऐवान मां वॉकआउट। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद करार नथो ॾिए, पर उसामा बिन लादन खे शहीद थो चवे। वज़ीर आज़म वटि 2 ऑप्शन आहिनि, या त माफ़ी वठे या इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। हीउ केरु थींदा आहिनि वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो करण वारा? इमरान ख़ान खे ऐवान जो एतमाद हासिल आहे, हू इस्तीफ़ा न ॾींदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ जो बिलावल भुट्टो खे जवाब क़ौमी असेंबलीअ जे इजलास खे ख़िताब कंदे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ जे नाइंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाज तौरु सूबे अंदरि वफ़ाक़ी टैक्सनि जी ओगाड़ी रोकण जो चई छॾियो। सिंध असेंबलीअ में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हाणे सिंध में वफ़ाक़ लाइ टैक्स न ओगाड़ींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत किरोना ऐं माकड़ जे सूरत हाल में सूबनि खे अकेलो छॾे ॾिनो आहे। सिंध सां माटेलीअ माओ वारो सलूक कयो पियो वञे। वफ़ाक़ जे ग़लतियुनि ते पर्दो रखण बदिरां आवाम जो मसाइलो हल कयो वञे। डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ पुलिस। दरिया खान मरी पुलिस जवाबदार अब्दुल वहाब मुरूजो जे कब्ज़े मां 410 ग्राम चरस करे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार मोहम्मद नवाज़ डायरीअ जे कब्ज़े मां 120 लीटर कचो शराबत करे गिरफ़्तार करे वरितो। CIA पुलिस जवाबदार जुनैद अहमद जलबानीअ जे कब्ज़े मां 300 ग्राम चरस करे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त कोराई पुलिस जवाबदार पहलवान सोहूअ जे कब्ज़े मां 450 नशावर सोपारियूं हथ करे गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट जैकमाबाद पुलिस। मोहम्मदपुर थाणे जी पुलिस फुरा थियल मोटरसाइकिल 2 नामालूम जवाबदार जेके मरी लाड़ो जे लॻ पुलिस चेकिंग खे ॾिसी मोटरसाइकिल छॾे फ़रार थी विया, जंहिं बैदि मोटरसाइकिल असुल मालिक जे हवाले कई वई। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।